अस्सलाम वालेकुम जी सिंध ॾिसो तारीख़ खे खोले उतां जे बंद घिटिन मां पई हर का सदी ॿोले अञा इंसान जीअण लाइ पियो थो ज़िंदगी ॻोल्हे मौज़िब थी रहण लाइ अञा जान पियो रोले शऊरी सोच थी जॾहिं अञा मुस बांबड़ा पाता वणनि जा पन खणी इंसान पंहिंजो तन ढकींदो हो अञा गारुनि में रहंदो हो अञा रहणी करणीअ जे अफ़ालनि खां घणो पुठिते हुयो इंसान दुनिया जो तॾहिं तहज़ीब माणी वई हुई दुनिया में का सरती उहा संदेश जी धरती उहा संदेश जी धरती ही तहज़ीबुन संदी माता बदी जे प्यार जी पायल अमुन जा गीत थे गाता हज़ारे साल अॻु जॾहिं शहर मोहन अॼु हूंदो तॾहिं दुनिया खे तरक़ी लाइ सिंधु केॾो सॼो हूंदो नियापो नींहं जो सिंध मां सॼी दुनिया ॾे वियो हूंदो रवादारी वधी हूंदी थियूं जी मोहबतूं क़ाइमु वधी इंसानियत हूंदी तॾहिं दुनिया समूरीअ खे ॾंदनि में आंगूरियूं हूंदियूं तॾहिं मोहन शहर ॾिसंदे सॼी दुनिया मञियो हूंदो ही तहज़ीबुनि जा रखवाला ही आज़ादी जा मतवाला जॾहिं महिमान मुंहनि जे त माण्हुनि वटि पुॻो हूंदो तॾहिं महकी पई हूंदी मुंहनि जी सॼी बस्ती उहा संदेश जी धरती उहा संदेश जी धरती उहो माज़ी हुयो पंहिंजो मगर इन हाल खे बि ॾिस असीं इंसान ते सोचूं असीं इंसान लाइ लोचूं भिटाईअ जो तंबूरो बि तनल हक़ पियो अञा ॻाए पियो हू क़ौम जा ॻाए हुते हाफ़िज़ निज़ामाणी खणी पैगाम इंसानियत पियो दर दर ते पहुचाए असां ते हिन सदियुनि ताईं लखे हमला कया विया पर ॾिसो केतिरे असांजी सिंध कयो हमलो कॾहिं न आहे असांजो देश ई सारो अमन जो हो त गहवारो असांजी सोच सेक्युलर असां वटि माण पोइ आहे जिते हस्ती खे मस्ती उहा संदेश जी धरती उहा संदेश जी धरती हिते ॿुध प्यार जा किस्सा अमर जे इश्क में थी विया हिते नूरी तमाचिया हिते ससुई पुनवारा हिते सोनी जिते में हर रखी जंहिं लॼमा रोडनि जी उहा बि मारी सिंध जी जिते भागुल जिते बाई जिते होशू जिते हेमू जिते राजा हुयो डार जिते जीएम सैयदा जिते या इश्क मुज़फ़र जो जिते सचल जिते सामी भेटाई जी जिते हस्ती उहा संदेश जी धरती उहा संदेश जी धरती हिते तहज़ीबुन ऐं तमन्नुन सकाफ़त सिंध जी सोणी हिते टोपी अदरक जो लिकियल को शान आला हिते भेणियुनि जी पोतीअ जो सदाई मान आला असां इख़लाक़ जा दी असीं प्यार पूॼारी असांजी सोच हकारी मगर इन ॻाल्हि खे साथी हमेशह यादि पियो रखजांइ रुगो टोपी अदरक में समूरो शान कोन्हे को रुगो पटकेज पहिरण में समूरो मान कोन्हे को असांजो इज़तुनि में शान असांजो गैरतुनि में मान अखर इंसानियत जे में ई सॼी अज़मत रखियल आहे वफ़ा एकी ॿधी में ई सॼी हिकमत रखियल आहे जॾहिं दुनिया ते हिक ॿिए ते कया हमला जंगियूं जोटियूं तॾहिं हिकिड़ी धरती हुई अमन जी राह जंहिं वरिती उहा संदेश जी धरती उहा संदेश जी धरती मुलनि वांगुर असां ॿधिया तॾहिं के बम कोन्हनि के न की के तीर तलवारूं हिते तोपूं बि कोन्हनि के न मीज़ाइल जंगियुनि लाइ के बख्तर बंद कोन्हनि के कलम पंहिंजे हथनि में आ न की नश्तर खया आहिनि असां मिसकीन मारवड़नि सदाई हर खया आहिनि कुआड़ी आई त ॾाटे सां गुज़र पंहिंजा कया आहिनि ड्रिजण वारा मगर न आहियूं पहाड़नि खां पुख़्ता जिगर पंहिंजा कया आहिनि ॾिसो अॼु बि पंहिंजे हथ में भिटाईअ जो रिसालो आहे मोहबत जो तमंदुनि जो सकाफ़त जो उजालो आहे उहो इश्क जो सागर उहो मंद जो प्यालो आहे असां दुनिया ज़माननि में विराए प्यार था ॼाणियूं असां महबूब सां आदिल करे इज़हार था ॼाणियूं असां जहिड़ो न की फितनो न की तकरार था ॼाणियूं असांजो इश्क मंसूरी करे इक़रार था ॼाणियूं उहा पंहिंजी सकाफ़त आहे उहा पंहिंजी इबादत आहे उहा पंहिंजी रियाज़त आहे उहा पंहिंजी शराफ़त आहे जेको इंसाफ़ सां ईंदो जेको इंसान थींदो उहो ई भाव पंहिंजो आहे मोहबत में कोई छॾ पर न झुकंदा ॾाढ में आहियूं हिते आ सोच हस्ती उहा संदेश जी धरती उहा संदेश जी महिरबानी